साल में हिकड़े साल में तहां जे जिले सांगड़ जे पुलिस के 92 करोड़ 60 लख 2000 रुपया ॾिना विया त सांगड़ में अमन कायम थे, सांगड़ में चोरियूं खत्म थियन, स्ट्रीट क्राइम खत्म थे, सांगड़ प्यार ऐं पापोह जो मरकज बणजे। रुगो तहां जे अमन ते 92 करोड़ 60 लख 2000 रुपया यानी तकरीबन तहां जे अमन जे मथां हिक साल में 3 अरब रुपया खर्च थिया आहिनि। खिपरे वारो मां तहां खां पुछण थो चाहियां त छा सांगड़ ज़िले में अमन अमान कायम थी चुको आहे? तहां जे ज़िले सांगड़ में तहां जे अस्पतालुनि में गरीबन के मुफ्त इलाज ॾियण जे लाइ ॿुधो था गरीबन के मुफ्त इलाज ॾियण जे लाइ हालत इहा है त 112 एम्बुलेंसूं सरकारी अस्पतालुनि के मिलियूं, सांगड़ के हिक न मिली। टंडो आदम जे अस्पताल में गुर्दन जो वार्ड सालन का ठहियल आहे, मशीनरी सड़ी वई लेकिन उन जो इफ्तिताह नथो थिए। लेकिन उन जे बावजूद तहां जे पैरासिटामोल ऐं पेनाडॉल जे लाइ, तहां जे एक्सरे सिटी स्कैन MRI जे लाइ, तहां जे अमड़ भेण न्याणी जे बेहतर इलाज जे लाइ, ऑपरेशन थिएटर के बेहतर बनाइण जे लाइ, तहां जे हिकड़े ज़िले सांगड़ जे अस्पतालुनि खे हिक साल में मुफ्त गरीबन जे इलाज जे लाइ 60 करोड़ 47,000 रुपया जी बजट ॾिनी वई आहे। गरीबन जे मुफ्त इलाज जे लाइ हिक साल में हिन ज़िले जे अस्पतालुनि जी बजट 60 करोड़ 47,000 रुपया। मां तहां को पुछण थो चाहियां सरकारी अस्पतालुनि में तहां के मुफ्त 100% इलाज मिले थो? 12 अरब 44 लख 29,000 तहां जे धीउनि पुटनि जे सरकारी स्कूलनि में तालीम जरा जारी थिया आहिनि। तहां खां पुछण थो चाहियां छा सांगड़ जे सरकारी स्कूलनि में ॿारनि खे बहितरीन तालीम मिली रही आहे? हालत इहा है कुछ स्कूलनि में मास्टर कोन्हनि त ॿार आहिनि, कुछ स्कूलनि में वरी वाठा ऐं चमचा जो भर्ती कया अथऊं त उस्ताद भरिया पिया आहिनि, ॿार लभे कोन थो। ए सांगड़ जी ॻाल्हि थो कयां, ॿुधो तवजो सां हेरे मांखे ॿुधो। तहां जे रोडनि रस्तनि नालियुनि जे सफ़ाईअ जे लाइ, तहां जे गटरनि जे लाइ, तहां जे गटरनि जे ढकणनि खे खाइण जे लाइ हिक साल में 2 अरब रुपया म्युनिसिपल कमेटीज़ खे ॾिना विया आहिनि त शहर में झाड़ू लॻे। तहां को पुछण थो चाहियां छा सांगड़ जे रोडनि रस्तनि मार्केटुनि में झाड़ू लॻंदो आहे? तहां जे ज़िले सांगड़ में 4 बल्कि 5 गैस फील्ड हुई। दाऊदियानी गैस, बॉबी गैस, सामर गैस, नेमत बसाल 1 ऐं 2। ऐं तहां खे अजीब ॻाल्हि ॿुधायां, तहां जे ज़िले सांगड़ में 250 खूह आहिनि जंहिंमां गैस ऐं पेट्रोल पियो थो निकिरे। घणा खूह? घणा 250। खिपरे में गैस कोन्हे। इन ज़िले में 250 खूह आहिनि गैस जा, हिन खिपरे में गैस कोन्हे। ॾियो न अञा वोट पधरायो पटका, मायूं तव्हांजूं छेड़ा थपे ख़ुशि आहिनि न। ऐं हिकिड़ी फील्ड ॿुधो तवजो सां नौजवानो, हिकिड़ी फील्ड बॉबी फील्ड खे अदालत सॼियो ऐं बॉबी फील्ड अदालत वई ऐं बॉबी फील्ड अदालत में लिखी ॾिनो त सांगड़ जे मुंहिंजे फील्ड मां रोज़ानो 1 अरब रुपए जी प्रोडक्शन 1 अरब जी अदालत में लिखी ॾिनो अथऊं। ऐं इहो अदालत में लिखी ॾिनई त असां उन रोज़ानो जे 1 अरब प्रोडक्शन मां 15% सिंध हुकूमत के सांगड़ जे अवाम जे लाइ ॾींदा आहियूं। मां जेकॾहिं बॉबी फील्ड जे उन अदालती रिपोर्ट खे खणा 1 अरब रोज़ जी प्रोडक्शन
जेका मां समझा थो त उन्हनि कूड़ ॻाल्हायो आहे, अदालत खे गुमराह करण जी कोशिश कई आहे, उन खां वधीक जी प्रोटेक्शन आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।